अणबणती थींदी आहे कलह, बहसबाजी, क्रोध वारी असहमत ऐं क्रोध जी गुप्त भावना। क्रोध जी गुप्त भावना सभ खां ख़तरनाक हूंदी आहे, छाकाणि त उहा थोरी तॾहिं थींदी आहे जॾहिं माण्हू सभु कुझु ठीकु ठाक हुजण खां पोइ बि ढोंग कंदो, पर गुप्त रूप में। इहा हुननि जे दिलि जी ॻाल्हि गहराई हूंदी आहे, करवाहट हूंदी आहे, अजाई ॻाल्हियूं ऐं अनबन थींदा आहिनि, विनाश थींदी आहे। शैतान ऐं बुरी आत्मा इन ते उपयोग कंदा आहिनि शादी बर्बादु करण लाइ। माण्हुनि जा हर तरह जी रिश्ता टुटी पवंदा आहिनि इन खे बर्बादु करण खां पोइ। मूंखे विश्वास आहे त अणबणती जेकी जाम वापारनि जी बर्बादी इन करे थींदियूं आहिनि, छाकाणि त उनखे आराधना न मिलंदी आहे, अभिषेक न मिलंदो आहे ऐं उहो घायल थी वेंदो आहे पंहिंजे अंदर खां। हुनखे आराधना करणु खपे। मूंखे आराधना जी ज़रूरत आहे। जाम गिरजा टुटी विया आहिनि, माण्हुनि खे अभिषेक न थींदो आहे, छाकाणि त असां गीत ॻाईंदा आहियूं प्यारा, पर अंदरि शिकायत हूंदी उनजो कुझु मतिलबु न हूंदो आहे, छाकाणि त अंदरि कुझु बि हुजे ऐं ॿाहिरां असां कुझु ॿियो कुझु ॾेखारियूं ऐं उनजे वजह सां असांखे ख़बर पवंदी आहे कि अणबती घरु ठाहींदो वेंदो आहे। जीवन खां इहो सभु करिणो पवंदो। असांखे सम्झणो पवंदो कि प्रभु चाहे थो कि असांखे अणबती दूरि करणी पवंदी ऐं असांखे पर्देफाश रही करे अणबती जो ऐं बाज़ार में अचणु न ॾियणु खपे। महीने में हिकु दफ़ो असांखे इहो करिणो पवंदो कि असां शिकायत न कयूं। असांखे हमेशह इहो महसूसु करिणो आहे कि असां प्रभु जी माया सां महिर ते आहियूं। हुन जी महिर जे करे अॼु असां सभु हिते वेठा आहियूं ऐं हुन जी महिर था पायूं। असांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे ऐं अगरि असां इहो कंदासीं त पोइ जंहिं महिल जेकी ॻाल्हियूं आहिनि साम्हूं ईंदियूं आहिनि, पोइ असांखे लॻंदो आहे कि असां ईअं छो कयो। हिकु ॻाल्हि आहे कि मां तव्हांखे ॿुधायां थी, हिकु तरह सां जंहिं महिल असां बाइबल कॉलेज वञूं पिया ऐं मूंखे सभु कुझु वेही करे चेतावनी मिली हुई, प्रभुअ मूंखे चयो छॾे ॾे। मसीहा वापारी ॾेवालो ॾियण ते वेंदा हुआ ऐं रहिजी वेंदा हुआ, हुनखे कामगारी खां अणबती थींदी हुई। उन्हनि चयो त जंहिं ज़िमेदारीअ हुई उनखे इहो निपटाइणु खपे। किशोर विश्वासी नंढो हूंदो हुयो ऐं हुन चयो हुयो कि हिसाब किताब में माता पिता परमेश्वर सां गॾु आहे ऐं गिरजा ख़तमु थी विया। जोड़े खे इहो विरासत में प्राप्त थियो ऐं प्राप्त न मिली जेकी हुनखे वॾो खपे पियो। परमेश्वर जे वचन में उन्हनि इहो ई लिखियो हुयो, आलोचन न उॾाइणु खपे। उन जेको चयो, जेका उन्हनि खे परमेश्वर खां प्राप्त थी उन अणबत में तव्हांखे शादीअ में हुई। विकासशील मसीह स्कूल बर्बादु थी वियो। पवित्र आत्मा अनुसार इहा टीचर बि निकिरी वई। गिरजो जो हिसो ख़तमु थी वियो। मां ॼाणां थी केतिरा अनजान माण्हू इन जे करे जाम दुखी थी विया आहिनि। अगरि माण्हुनि खे सुठी शिक्षा न मिली त उहे भटकजी वेंदा ऐं उनजो नतीजो जाम ख़तरनाक निकिरंदो अणबतीअ जो। ज़िंदगीअ में इहे ॾिसंदा आहिनि। अगरि तव्हांखे इहो सिखणो आहे त तव्हांखे सम्झणो पवंदो कि हर हफ़्ते में गिरजे में वञी करे तमामु सुठा घणा माण्हू इहो सभु कंदा आहिनि। अनुभूति तव्हांखे मिलंदी, सच ख़बर पवंदी ऐं तव्हांखे एकांत में वेही करे समस्या पहिरीं ख़बर पइजी वेंदी। जॾहिं तव्हां हुनखे निपटी सघंदव, प्रभु तव्हांजी मदद कंदो ऐं उहो चाहींदो कि तव्हां हिन जी मदद कयो ऐं पंहिंजे पाण जी मदद कयो ऐं तव्हां अॻियां वधो। हिन जो कुझु मतिलबु न आहे त तव्हां घणा दफ़ा गिरजे वञो था ऐं उहे सभु ॻाल्हियूं कयो था जेको तव्हांखे करणु खपे, पर इहा ॻाल्हि आहे कि तव्हांखे पंहिंजे पाण खे सुञाणणो आहे। आमेन। महानता में शक्ति हूंदी आहे, बेमानता में कमज़ोरी हूंदी आहे। ॾिसो, माण्हुनि सां दोस्ती भरियो रखणु उहो सवलो न आहे ऐं अहिड़ा जेका बि माण्हू हूंदा आहिनि जेको सहयोग थी सघे ऐं अहिड़ा कम थी सघनि, सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ते तव्हां इहो सोचींदा आहियो कि तव्हां जाणी बुझी करे इहो सभु करे रहिया आहियो ऐं जाणी बुझी करे तव्हांखे इहो सभु फ़ैसिलो करिणो थो पए। असांखे सम्झ में ईंदो आहे कि असां छा था कयूं ऐं समर्पण न कंदासीं शांती क़ाइमु करण लाइ। पंहिंजे जीवन में असांजे रिश्तनि में असांखे इहो करिणो पवंदो जेको हिकु ॿिए माण्हू सां घमंडी न हुजे। बाइबल में लिखियलु आहे कि तव्हांखे निमणो थियणो आहे। निमणे थी करे तव्हांखे शक्तिशाली हुजणु थियणो आहे। उन्हनि खे पाण ते, पंहिंजे पाण ते विश्वास कायमु करिणो आहे ऐं तरक़ियुनि सां तव्हांखे वक़्तु इहो ई करिणो आहे। अजब लॻंदो कि केतिरा दफ़ा तव्हां बहस कंदा आहियो पर वधीक नरम दिलि वारा हूंदा आहियो ऐं तव्हांखे लॻंदो कि तव्हां सही आहियो, साम्हूं वारो ग़लति आहे। तव्हांखे वीचारनि में ईअं लॻंदो। इहो पक करिणो आहे
त तव्हांखे इहा मैत्री अणाइणी में अचो ॾिसूं सहमतीअ जी शक्तिअ जे बारे में छा लिखियलु आहे ऐं केतिरा ऐं प्रार्थनाउनि में बाइबल में असांखे इहो ई सेखारियो आहे कि असांखे छा करिणो आहे, जेको चाहींदा आहियूं प्राप्त करे सघूं, तरक़ी करे सघूं, उन जे द्वारा असां प्राप्त करे सघंदा आहियूं जेकी ॻाल्हियूं आहिनि, पर असांखे सहमतीअ में रहणो पवंदो आहे। पोइ मां तोखे चवंदो आहियां त जे तोखे मां 2 माण्हू धरतीअ ते कीअं ॻाल्हाए जे लाइ जेको उहो घुरे हिकु मन सां, जेको बि तूं मुंहिंजो पिता आहे ऐं जे तुंहिंजे तरफ़ मां स्वर्ग आहे, उन जे लाइ तोखे छा करणु खपे। 2 या 3 मां मुंहिंजा नाला ॿुधायां थो, झुकणु खपे तव्हांखे तव्हांजे विच में। तव्हां सम्झी रहिया आहियो न जेको मां तव्हांखे अद्भुत कराइणु चाहियां थी। मां हिन ते अॻियां टिप्पणी लिखणी वारी आहियां। इहो हिकु तमामु सुठो वचन आहे। जे कोई 2 जे परमेश्वर 2 माण्हुनि खे ॻोल्हे सघे, जेकी कोशिश करण वारा हुजनि, जेके समर्पण कनि दोस्ती भरियो व्यवहार करण लाइ ऐं अणबती खे दूरि करण लाइ, पंहिंजे मन खां, पंहिंजे दिलि सां, पंहिंजे ॻाल्हियुनि सां, जे हू प्रार्थना कंदा त परमेश्वर महान कमु करे सघंदा आहिनि। छो त 1 खां 1000 दुष्ट आत्माऊं हूंदियूं आहिनि ऐं ॿियनि खां 10,000 तव्हां कल्पना नथा करे सघो। सोचो 4 माण्हू गॾु आहिनि, सहमत आहिनि, केतिरी ॻाल्हियूं आहिनि, केतिरी दुष्ट आत्माऊं हुन सां गॾु भॼंदियूं आहिनि। छो त इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जंहिंमहिल 4 सहमत हूंदा आहिनि त केतिरी दुष्ट आत्माऊं हुननि जे कम में टंग अड़ाईंदियूं आहिनि। ॾिसो, मूंखे घणो पहिरीं सहमति जी प्रार्थना करणी पई हुई, पर मां उनजो इहो मतिलबु न कयो कि असांखे चमत्कार खपे। असांखे इहो करिणो आहे कि असांखे चमत्कार सहमत सां ॾिसणो आहे। ॿुधायो, हाणे मां तव्हां खां सुठो प्रचार कयां थी। अगरि तव्हां इहो सोचींदव कि तव्हांखे इहो करिणो आहे त तव्हां इहो करे सघंदव। तव्हां सॼो हफ़्तो पंहिंजे पतीअ जे बारे में आंसू न ॻाल्हायो ऐं चओ कि डॉक्टर वटि ख़राबु रिपोर्ट मिली। तव्हां पाण ते सहमत थियो, तव्हां ठीकु आहियो, तव्हां अॻियां वञो ऐं उहो चओ कि मां सहमत आहियां कि प्रभु मूंसां गॾु आहे। उहो चए थो कि मां तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे कोशिशि करे सहमत रहण जी, पंहिंजे परिवार जे साम्हूं, माण्हुनि जे साम्हूं इज़त कंदव, सहमत जे बारे में प्रार्थना कंदव ऐं महिर घुरंदव, तॾहिं शैतान जे प्रवेश जो कोई रस्तो न आहे। बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि सॼो वक़्तु तव्हांखे क्रोध न करिणो आहे, अॻियां न वधणो आहे। उहो चए थो कि तव्हांखे शांती बहाल करणी आहे। लिखियलु आहे कि तव्हांखे शैतान खे परे करिणो आहे। कीअं परे कंदव? शांतीअ सां। घणा दफ़ा तव्हां इहो सोचींदा आहियो, हर माण्हू गुस्से में हूंदो आहे जेका तव्हांजे पासे में हुजे। मां ॼाणां थी त मां ज़िंदगीअ में घणा ई दफ़ा इहे कमु कया आहिनि, पर मूंखे ख़बर आहे कि मां कहिड़े गॾे में हुयमि ऐं हाणे कहिड़े गॾे में आहियां। मां सभिनीनि खे बीहारे छॾियो आहे, छाकाणि त मूंखे प्रभु जी माया सां ख़बर आहे। ॿुधायो, हाणे केरु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रहियो आहे? हे प्रभु, मुंहिंजी मदद कर। हे सभु छा था चवनि? प्रभु, तव्हां हिननि ते महिर कयो। असांखे पंहिंजो पाण खां संकल्प करे इहो अॻियां वधणो आहे ऐं उहो चवणो आहे कि असां पंहिंजे मन में शांती बरक़रार रखंदासीं। प्रभु असां सां गॾु आहे ऐं प्रभु असांखे मन में रहियो आहे। आमीन। जाम ख़तरनाक थींदो आहे गुस्से में सम्हण लाइ। असां दुश्मननि जे लाइ हिकु दरवाज़ो खोलींदा आहियूं जॾहिं गुस्से में हूंदा आहियूं। मां तव्हांजी जॻह ते हुजां त पंहिंजो अहंकार भुलाए करे हुन माण्हू वटि वञी करे चवां, मूंखे माफ़ कयो, मूंसां ग़लती थी वई, मूंखे शांती खपे। पाण खे नम्र ठाहियो, शांती बनाइण वारे, क़ाइमु करण वारे माण्हू ठहो ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो। मूंखे इहा ख़बर आहे कि तव्हां इहो चवंदो कि मां इअं कीअं कयां। 2 रातिनि सां मां निंड न कई आहे। दुश्मन लाइ दरवाज़ा खोले रखंदा आहियो ऐं पोइ सोचींदा आहियो कि जीवन में कुझु बि कमु नथो थिए। मां हर आर्तवार गिरजे वेंदी आहियां, पोइ बि ईअं छो थो थिए? आमीन। इन करे असांखे सहमतीअ में रहणु घुरिजे, छो त सहमतीअ में शक्ति आहे। असांजे घर में अभिषेक थियणु ज़रूरी आहे, जंहिंखे असांजा ॿार महसूसु करे सघनि। तव्हांखे अभिषेक जी ज़रूरत आहे।
रचनात्मक वीचारनि जे लाइ प्रभु उते कुझु नथो करे सघे, जिते बिल्कुलु शांती न हुजे ऐं सुठी ॻाल्हियूं न हुजनि। प्रभु कुझु नथो करे सघे जिते बिल्कुलु शांती न आहे। हलो 1 मिंट लुक 10 ते ॾिसूं था। जॾहिं मां जाम साल पहिरीं उते जातो हुयो, जेको तव्हांखे ॿुधाए रही आहियां, मूंखे जाम ज्ञान प्राप्त थियो। उहो मुंहिंजे लाइ उहो ज़रूरी हुयो एतिरनि सालनि में। लुक 10 में ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते खां पोइ प्रभुअ ॿियनि स्तर ते माण्हुनि खे मक़सदु करे जॾहिं नगर में जॾहिं हुन अॻियां विधो हुयो ऐं हुन चयो पंहिंजे अॻियां मोकिलियो। इन जी कल्पना कयो, येशू मोकिलियो पंहिंजे चेलनि सां, उनखे गॾु मोकिलियईं ऐं चयईं कि हुननि खे अॻियां वधायो, शुरू करण लाइ चयईं ऐं मज़दार में वञी करे मजबूर करे छॾियईं। ऐं मज़दूर थोरो थी करे उन मालिक ते वेनती कयईं कि तूं इहो सभु कर, हे मालिक तुंहिंजे हथ में सभु कुझु आहे। ऐं हुन मोकिले छॾियईं हुनखे। ऐं उन रस्तनि ते प्रभु वञी करे नमस्कार करे करे, इन जो इहो मतिलबु न हुयो कि उहो ॿाहिरि वञी करे दोस्तीअ में रही करे ध्यानु न पियो ॾेई सघे, पर उन ध्यानु ॾिनई ऐं उन चयईं कि तव्हां इहो चओ कि इन जे बारे में तव्हांखे ख़बर हुई, तव्हां सभु ॼाणो पिया, तव्हां दुखी खां मिंट बि नथा रही सघो ऐं तव्हांखे मुक्ति खपे जेके पाप जे करे थींदा आहिनि। जे उते कोई कल्याण जो योग आहे त उते कल्याण तरसंदो न हुजे ऐं तव्हां वटि वापसि हूंदो, उन घर में तव्हांखे सभु कुझु मिलंदो जेको तव्हां मज़दूरी कई आहे, तव्हांखे उनजो मेण ज़रूरु मिलंदो ऐं तव्हांखे ॾिसणो आहे कि तव्हांखे कीअं थो मिले। अॻियां वधो, तव्हांखे इहो करिणो आहे ऐं तव्हांखे इहो करिणो पवंदो, छाकाणि त उन माण्हुनि इहो कयो हुयो। हर जॻह ते वञी करे हिन सभु इहे ॻाल्हियूं कयूं हुयूं। पहिरीं त तुंहिंजे कमु करण जो आधार हुजणु खपे, सुञाण हुजणु खपे, जॻह हुजणु खपे, तुंहिंजे खाइण लाइ जेकी बि शयूं आहिनि उहो हुजणु खपे त तूं राति ॾींहुं मोटी आराम करे सघंदे। ऐं उहो ख़बर अथव शांत में रही पियो, छाकाणि त हुनखे आधार मिली वियो, कमु कराए सघे पियो, शांतीअ में विझी सघे पियो ऐं हली सघे पियो। मोकिलियईं पोइ हुनखे। मां चाहियां थी कि मुंहिंजा अखर परमेश्वर जे अभिषेक सां बिगियल हुजनि ऐं उहो चए थो कि उहो तव्हां ॾेई ई रहियो आहे। तव्हां चाहींदा आहियो कि इहो तव्हां सां गॾु हुजे। हीअ शक्तिशाली शइ आहे, तव्हांखे ॾिसणी आहे ऐं तव्हांखे उहे अखियूं खपनि ॾिसण वारियूं। ज़रूरी न आहे कि इमारत ठहियलु आहे त हुनखे तव्हांखे ठाहिणी न आहे, उहा इमारत में तव्हांखे विश्वास भरणो आहे। प्रभु चए थो कि तव्हां उन इमारत में विश्वास भरियो ऐं उमेद करण ते माण्हू हिकु इमारत बि भरे सघंदो आहे। मूंखे ॿुधण लाइ 6 या 7 दफ़ा 8 कलाकनि लाइ तव्हां ॾेई करे हिते ईंदा आहियो, वक़्तु कढंदा आहियो। ज़रूरी आहे जेको उन्हनि में मंत्र मुग्ध थी वञे ऐं सिर्फ़ु हिते वेही करे अचण वारनि खे वधीक पाए ऐं CD DVDs ऐं किताबनि मां जेके हू गॾु वठी वञनि। हिन जो कारण न आहे त उहो मूंसां गॾु ॻाल्हाईंदा आहिनि, मुंहिंजे आवाज़ खे मिठो मञींदा आहिनि। परमेश्वर जो अभिषेक आहे इहो सभु। इन करे 45 सालनि खां वचन खां प्रचार करण खां पोइ बि मां सुञाणींदी आहियां जेके मां करे सघंदी आहियां, अभिषेक खां वधाए सघंदी आहियां। मां जेको बि कंदी आहियां उहो प्रभु जे लाइ कंदी आहियां। प्रभु जो अभिषेक मां जल्दी रोके सघंदी आहियां। मां हिते वेही करे ढोंगी बाजी न करे सघंदी आहियां, पर ॾेखारे सघंदी आहियां कि प्रभु जी महिमा छा आहे ऐं दिलि सां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां सभु। आमेन। सोचो तव्हांजे जीवन में छा थींदो जे तव्हां शांती क़ाइमु करण जी कोशिश कंदा पंहिंजे घर में। पोइ जे तव्हांखे ज़रूरत हूंदी परमेश्वर खां चमत्कार जी ऐं तव्हां प्रार्थना कंदा, उन जे मुक़ाबले सभु पाणे झगड़ा बहस कल्ह हुते एकांत में निकिरी वेंदा। पोइ हर आर्तवार ते वञी करे गिरजे में वञी करे चओ कि प्रभु जी महिमा, धन्यवाद यीशु, हालेलुया। वापसि घर अची करे तव्हां उहे ई ॻाल्हियूं कंदा ऐं आर्तवार वञी करे। मूंखे ख़बर आहे कि ईअं सभु थींदो आहे, छाकाणि त माण्हुनि में इहा न सम्झ हूंदी आहे ऐं ज्ञान जी कमी हूंदी आहे। उन जी अहमियत असां तव्हांखे ज्ञान जी क़ीमत ॿुधाईंदासीं। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि हे छा आहे ऐं ॿुधाईंदासीं कि इहो डपु छो आहे। पर मां तव्हांखे सावधान करणु चाहियां थी, जे तव्हां पंहिंजे जीवन में अणभूती खे पूरो करे सघो था ऐं तव्हां हिकु वॾी भुल थी, छो त तव्हां हिकु दुश्मन लाइ हिकु दरवाज़ो खोलींदा आहियो, हिकु दरवाज़ो दुश्मन लाइ। मां तव्हांखे ॿुधायां थी 1 पतरस 3:10-11 में
जेको मुंहिंजे मनपसंदि वचन आहे जंहिंमें मां इस्तेमालु कयो आहे जाम घणो पंहिंजी शिक्षा में असांखे ॿुधाए थो त असां 3 अलॻि अलॻि रिश्तनि में शांतीअ जी ज़रूरत थींदी आहे। असां आया 10 खां शुरू था कयूं, छो त जेके कोई बि जीवन में इच्छा रखंदो, सुठा ॾींहं ॾिसणु चाहींदो आहे त उहो पंहिंजे प्यार खे ॼिभ खे बुराईअ सां न ॻाल्हाईंदो ऐं पंहिंजे चपनि खे छल जी ॻाल्हियूं न कंदो। दरअसल इन जो शांतीअ सां बि रिश्तो आहे, छो त इन मुंहं सां जाम वधीक समस्याऊं पैदा थींदियूं आहिनि। करण वारी बेशक न आहे, पर जेकी बि थी वेंदियूं आहिनि हिक ॿिए सां बहसबाजी। जे ॿिए खे भटकाइणो हूंदो आहे उहो बुराईअ जो साथ छॾे ऐं भलाई करे, हू मेल मिलाप हूंदो आहे। मूंखे इहो जाम प्यारो लॻंदो आहे ऐं शांती मिलंदी आहे। उन्हनि इहो न चयो आहे हुन जे लाइ प्रार्थना कजे, उमेद कजे, इच्छा कजे, उन जे पुठियां वञिणो पवंदो। इहो शांतीअ खे ॻोल्हे करे तव्हांखे मन भावना ईअं करणी आहिनि कि तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं ॻोल्हा में तव्हांखे उत्साह थियणो आहे। तमामु शक्तिशाली आहे, जाम शक्तिशाली अखर आहे इहो। ॻोल्हियोसि उनखे पुठियां वञो पंहिंजी पूरी दिलि सां, पंहिंजी पूरी शक्तिअ सां। ॾिसो केतिरनि सालनि में अटूट चिंता, कठिन क्रोध, करवाट, नाराज़गी ऐं देशपूर्ण रही करे घायल भावनाऊं सां गॾु तूनक मिज़ाज रही करे गिरजे में वञणु ऐं आख़िर में सोचणु त शांती प्राप्त करे सघंदसि। मां शांतीअ सां रहणु सिखंदसि ऐं उन जे लाइ जेको ज़रूरी आहे बदिलाव आणींदसि। मां शांतीअ सां रहणु सिखी वेंदसि। मां उन लाइ ॻोल्हा कंदसि। मूंखे जेको बि करिणो आहे मां उहो ज़रूरी कंदसि ऐं जेको परमेश्वर मूंसां चाहे थो कि मां कयां मां उहो ज़रूरु कंदसि। वधीक न करे सघां पर मां इहो चवंदमि। ऐं मूंखे इहो वीचार हूंदो आहे त जॾहिं असां जे हुन जे बारे में हमलावर ॻाल्हियूं न कयूं असांखे उहो न मिलंदो, बर्दाश्त न करे सघंदासीं। असां इंसान आहियूं, छाकाणि त असांखे जनम मिलियो आहे शांति मिलण लाइ। असां चिंता कंदा आहियूं, चवंदा आहियूं इहो छो थी वियो, जाम घटि ॻाल्हियूं आहिनि, शादी कयूं आहिनि, हे ॻाल्हि आहे, हीअ शख़्सियत आहे। के माण्हू मूंखे अची करे ॿुधायो उहो जाम गुस्से वारो आहे, क्रोधित आहे ऐं ॿी ॻाल्हियूं आहिनि जेकी बि आहिनि। हिते अॻिते लिखियलु आहे सिर्फ़ु शांती रिश्तनि जी इच्छा न कयो परमेश्वर सां गॾु, पाण खे ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾु, पर उन्हनि जी ॻाल्हियुनि में उन जे पुठियां पओ। इन करे तमामु ज़रूरी आहे, छो त मुंहिंजे वीचार सां ही हिकु सिलसिलो आहे। तव्हांखे इहो पूरो करिणो आहे। परमेश्वर सां गॾु शांती मिलंदी। टी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे माण्हुनि सां शांती थी सघंदी, पर मुंहिंजे वीचारनि सां असांजी सभिनीनि खां वधीक समस्या हिकु ई आहे कि असां माण्हुनि खे दोस्तीअ में रहणु नथा पसंदि कयूं। छा तव्हां कूड़नि जी ॻाल्हि जे बारे में सोचियो आहे ऐं संबंध छा आहे? तव्हां जिते वेंदा आहियो पाण खे पाईंदा आहियो, तव्हां पंहिंजे बग़ैर सुम्ही नथा सघो, तव्हां पंहिंजे बग़ैर खाई नथा सघो, तव्हां पंहिंजे बग़ैर बाथरूम नथा वञी सघो ऐं तव्हां पंहिंजे पाण खे नापसंदि कंदा त परेशान थी वेंदा। प्रभुअ सां गॾु शांतीअ जी शुरूआति कयूं था। मां इन जे बारे में ॿुधायां थी। जे तव्हां प्रभु सां शांतीअ सां गॾु रहणु चाहियो था, तव्हांखे पंहिंजे जीवन जे पापनि जी पश्चाताप करणो पवंदो ऐं तव्हांखे मोड़णो पवंदो। तव्हांखे संबंध ठाहिणा पवंदा ऐं तव्हांखे मुड़ी करे इहो करिणो पवंदो। मसीह में अची करे तव्हांखे इहो करिणो पवंदो। शायदि तव्हां इन मूर्ख मसीह में अची करे सच आहे जेको परमेश्वर चए थो गुस्से में अची करे तव्हांखे जीवन में इहो करिणो आहे, शायदि तव्हां इहो सभु करे सघो प्रभु जी मदद सां। प्रभु सां नाराज़ थी करे न करिणो आहे तव्हांखे। परमेश्वर जे लाइ रुख घटिया करे तव्हांखे इहो न करिणो आहे। उन्हनि खे इहो महसूसु थींदो आहे इहो मुमकिन आहे। हुननि खे ॿुधायो कि तव्हांखे छा खपे, उहो तव्हांजी मदद कंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदा कि तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे सफल थियणो आहे। उहो चए थो कि तव्हां प्रार्थना कयो। हालेलुया। 1 कुरिन्थियंस 2:2 में पौलुस चयो हुयो जेको मूंखे ज़रूरी लॻंदो आहे मां उहो ई चवंदो आहियां। मां ठाहे छॾियो आहे त तव्हांखे मां चंडाल मसीहा
खे छॾे बिना कीअं न करे कुझु ॼाणा थो। पौलुस हिकु तमामु बुनियादीवादी हिकु शिक्षित माण्हू हुयो ऐं मुंहिंजे वीचार सां प्रभुअ सां गॾु उहो पंहिंजी चाल में हुयो। सभु ॻाल्हियूं सम्झ में अचे पई ऐं कोशिशि करण जी करे पियो ऐं चयो हुई कि मूंखे ॼाणा थो कि ज़रूरत आहे, पर मां इहो कयां थो कि मूंखे ख़बर आहे कि प्रभु कुझु न कुझु ज़रूरु कंदो। ऐं ॿियो ॾींहुं इहो थियो। मूंखे ख़बर आहे कि प्रभु आहे, मूंखे मसीह में ॼाणण जी कोशिशि करणी आहे। प्रभु मूंसां गॾु आहे, मूंखे विश्वास आहे, मां सम्झी सघां थो हर हिकु ॻाल्हि में उहो आहे। मूंखे जेको करिणो आहे मां कंदमि। बाइबल जे अनुसार जेको असां सिखूं था उहो थोरो थोरो करे ॼाणूं था ऐं असांखे परमेश्वर सां गॾु सम्झणो आहे। जेकी बि ॻाल्हियूं आहिनि, हिकु कारण इहो बि आहे कि असां बाइबल जे करे ई सिखी सघंदासीं। जेकी समस्याऊं हिसे में हूंदियूं आहिनि उहो हटाए सघंदो। 1 कोरिन्थियंस 10:9 ऐं 10 असांखे थोरी सम्झ थींदी आहे उनखे ख़तरनाक जे बारे में जेके परमेश्वर सो मतभेद। मां ॼाणां थी त तव्हां माण्हू घणेई मासूम ॾिसो था ऐं पर विश्वास चवां थी त तव्हां हिते आया आहियो। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेका परमेश्वर सां गुस्सा आहिनि। तव्हां शायदि आखाणी में इहो ई ॿुधंदा कि तव्हां इहो छो कयो आहे, पर तव्हांखे आत्मा में असंतोष आहे छाकाणि त तव्हां ईअं न थियो जीअं तव्हां चाहियो था ऐं उहो न थियो। जंहिंमहिल तव्हांखे चओ पिया कि उहो जंहिंमहिल 50 साल जो हुयो परमेश्वर हुन खां नाराज़ थी वियो हुयो। हुन हिकु ॻाल्हि चई, उहो सम्झी न सकी कि कहिड़ी ॻाल्हि हुई। पंहिंजे पतीअ जे लाइ उन पंहिंजे मुड़ुस खे ईअं चई छॾियईं ऐं उहो गिरजे में वञी करे हुनखे चयईं कि तव्हां आशीष ॾियो। उहा थी न रही हुई उन जे जीवन में। आख़िरकार हुन उहो घुरणु बंदि करे छॾियो। परमेश्वर खे चयईं कि मां ख़ुशि रही सघां थी चाहे पति मुंहिंजो हुजे या न हुजे। तॾहिं उन्हनि हुनखे हिकु पतीअ ॾिनो। उहो हिकु तमामु सुठो पति हो। जॾहिं हुनजी शादीअ जा 10 साल थी विया ऐं पोइ हुनखे ख़बर पई कि उहो साधारण हिकु ऑपरेशन लाइ हुनजो पति अस्पताल वियो हुयो। हुनखे इन्फेक्शन थियो हुयो ऐं उहो मरी वियो। केरु इहो सम्झी सघंदो? असां इहो सम्झी सघूं था कि न? हुनखे चुनाव करिणो पियो। उन सां गुज़िरियल 10 साल हुनजो वक़्तु कहिड़ो हुयो छाकाणि त हुन सां गॾु ख़राबु थी वियो हुयो। उहा स्वीकार सम्झी न पई सघे, परमेश्वर खां नाराज़ न थिए। हिकु इहो ई आहे त जेतिरो असां मदद करे सघूं था ऐं जॾहिं प्रभु असांखे चए थो कि तव्हांखे इहो करिणो आहे पंहिंजे जीवन में, जेको तमामु ख़तरनाक आहे। ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त असां जीवन जो आनंद वठूं ऐं सुठा ॾींहं ॾिसूं, चाहे उहे सुठा ॾींहं बुराईअ खां परते हुजे ऐं उनखे असां शिकायतुनि सां परे रखूं। मूंखे ख़बर आहे तव्हां मां कोई बि शिकायत नथो करे। तव्हां मूंखे ॾिसो था ऐं चओ था कि जॾहिं बि 1 कोरिन्थियन 10:9 जे अनुसार उहो चए थो, न असां प्रभु खे परखियूं त असां सोचियूं था त असांखे समस्याऊं कहिड़ियूं आहिनि। मूंखे विश्वास आहे त परमेश्वर केतिरा दफ़ा असांखे ॾिसे थो ऐं चए थो कि इहा समस्या सां परे रहो। असां चिड़चिड़ा थी वेंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं कि हमेशह शिकायतूं हूंदियूं आहिनि, ॿारनि जी शिकायतूं हूंदियूं आहिनि, सहन करिणो पवंदो आहे। असां भलाईअ जे बारे में न सोचींदा आहियूं, हमेशह इहो ई चवंदा आहियूं। केतिरनि दफ़ा इहो नाश थी वियो आहे। नाश जे द्वारा असां इहो सोचींदा रहंदा आहियूं। असांखे सम्झ में न ईंदो आहे कि असां ईअं छो था कयूं ऐं किटकिट कई ऐं ख़तमु थी वियो। हाणे ॿियो हिकु वचन आहे तव्हांखे ॿुधायां थी जंहिंजे अनुसार तव्हांखे ॻाल्हियूं ख़बर आहे, उहो सम्झणियूं आहिनि। इसराइल जंगलनि में पहिरीं नंढड़ी यात्रा ते विया हुआ जंहिंमें 11 ॾींहंनि खां बजाए हुनखे 40 साल लॻी विया ऐं उन्हनि में घणनि खे कामयाबी न मिली ऐं हुन जे लाइ हिते यब्सी वग़ैरह दुश्मननि खे उनखे इहो चवणो पियो ऐं परमेश्वर हुननि जे लाइ मुक्त ॾियारियो ऐं हुननि खे चयो। उन्हनि मां जेतिरा माण्हू हुआ जेको हमेशह शिकायतूं कंदा हुआ, रोअंदा रहंदा हुआ, उन्हनि खे प्रभुअ उन्हनि खे ॾेखारियो कि उहो हुते ई रहनि पिया, ॻाल्हाइण, रड़ियूं वाका करणु, ॿारनि वांगुरु। बाइबल चए थो कि तव्हांखे व्यवस्था में इहो करिणो आहे जेको लिखियलु आहे। प्रभु चए थो, यूहन्ना तव्हां सां गॾु 40 साल हुयो, तव्हांखे हमेशह गॾु रहणो आहे। उहो तव्हांखे आज़माए थो। उहो चए थो कि तव्हां अॻियां वधियो, उन जी आज्ञाउनि जो पालन कयो। उहो तव्हांजे लाइ जाम आसानी वारी ॻाल्हि आहे। तव्हां इच्छा अनुसार उहो सभु करे सघंदा आहियो। तव्हांखे उन जी आज्ञा पालन करणियूं आहिनि, बसि, ॿियो कुझु बि न आहे ऐं उहो तव्हां करे सघंदा आहियो ऐं तव्हां कथा कयो।
परमेश्वर सां संबंध असांखे परखी करे न करिणो आहे, उहो असां सां गॾु आहे। असांखे उन जी परीक्षा थींदी आहे। असां घणेई माण्हू आहियूं जेकी परीक्षा ॾींदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं कि असां हिन खे बुनियादी करे सघूं। परमेश्वर मूंसां प्यारु करे थो, मूंखे ख़बर आहे कि मां हुन सां प्यारु कयां थी, त मूंखे काई बि चिंता न आहे। मां हमेशह हुन सां प्यारु कंदसि, उहो मूंसां प्यारु कंदो ऐं असां जीवन में अॻियां वधंदा। हिते सेवकाईअ में असां पाण ॾिठो आहे त कीअं वधीक माण्हुनि जे अंदाज़ सां असांखे मदद मिली सघंदी आहे हिकु दुखी दुनिया जी। तव्हां भागीदार सां असां सां गॾु क़ाबिल थिया आहियूं। तव्हां गॾु आहियो त ठीकु आहे, तव्हां गॾु न आहियो त बि ठीकु आहे। माण्हुनि जा कष्ट दूरि थींदा आहिनि ऐं उन सां प्यारु कंदा आहियूं असां। न फ़क़्तु अमेरिका में पर दुनिया जी सॼी कुंड में असां भागीदार आहियूं। तव्हां पंहिंजी भागीदारी लाइ असांजो धन्यवाद वठो ऐं तव्हां चाहियो था कि असां हिन में शामिलु थियूं त तव्हां शामिलु थी सघंदा आहियो ऐं तव्हांजी मदद करे असांखे आशीष मिलंदी आहे ऐं तव्हांखे बि मिलंदी असां सां गॾु। तव्हां कोशिशि छो नथा कयो असां सां गॾु अचण जी, दुखी माण्हुनि जी मदद करण में सॼी दुनिया में। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।